नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कपरो में खबर ॾींदा कपरो में जस्कम अॻवाणन पारां शहर में वधंधड़ बदामनी खिलाफ एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। जस्कम अॻवाणन आज़ाद कुंबर शौकत बुर्दी अलादात मरीज अॻवाणी में कपरो जे शहीद चौक ते हथन में प्ले कार्ड खणी सख्त नारेबाजी बात एहतजाज कंदे मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त कपरो शहर में बदामनी चोट चढ़ी वई है। शहर के मुख़्तलिफ़ पहाड़न ऐं ॻोठन में सरेआम पुलिस की सरपरस्ती में चरस अफीम कचो शराब विकिरजियां विकामे थो। पुलिस कार्रवाई करण बजाय मंथलियों उगाइण में मसरूफ़ है। मुज़ाहिरनि चितारींदे चयो त मंशा समेत वधंधड़ समाजी बुराइण के पंजो न ॾिनो वियो त SSP समेत DIG शहीद बेनज़ीराबाद ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहरो कयो वेंदो। GSN क़ौमी महाज़ तरफा खिपरे शहर अंदर खिपरे जे अंदर असांजो ही एहतजाज मंशियात फरोशन खिलाफ है। जीअं त खिपरे अंदर आम भाजी रेड़े ते मिलदी आहे, आम शयूं मिलदियूं आहिनि, पर खिपरे अंदर हिते ठरो चर्स आफीम हैरून सरियाम हले थो। ताज़ो जेको SSP DIG नवाब शाह जेको आयो हिते इरफान बलोच जेको पाण खे हिकु ईमानदार ऑफिसर चए थो, हुन जे अचण खां बाद में त खिपरे अंदर शराब चर्स अफीम सरियाम हलणु शुरू थी वियो आहे। असां GSN क़ौमी महाज जा कारकुन खिपरे खे इन मंशियात फरोशन इन भत्ताखोरनि जे हवाले न कंदासीं। असां एहतजाज कंदासीं। असां DIG खे इहो मुतालबो था कयूं त असांजे हिन नंढड़े एहतजाज जो नोटिस वठी SHO खिपरो DSP खिपरो जंहिंजी सरपरस्ती में मंशियात हले थी उनखे बंदि कराए उन्हनि खे मुअतल करी लाइन में हाज़िर कयो वञे। जस्कम साईं GM नगर खां वठी शहीद सूर्य बादशाह चौक ताईं जेका असां रैली कढी आहे, असां मंशा जे ख़िलाफ़ रैली कढी आहे, समाजी बुराइनि जे ख़िलाफ़ रैली कढी आहे। ऐं असां उन्हनि खे इहो ॿुधाइण था चाहियूं जेके हिते करप्ट ऑफिसर वेठा आहिनि, जेके हिते भत्ताखोरी ऐं माफ़िया थियो वेठा आहिनि, जेके घटी गले गिली ऐं कुचे में मंशा जा अॾा आहिनि, ठरो चर्स अफीम ज़फ़री गुटका मावा अलाए छा पिया हलनि, सम्झ में ई कोन थो अचे त हीअ असां वटि खिपरो असांजो महज़ब ऐं माना महज़ब शहर रहियो आहे असांजो। हिते अहिड़ी का बि बुराई कोन रही आहे। असां सम्झूं था जेके करप्ट ऑफिसर हिते आणे ऐं असांजे मुस्तक़बिल खे वॾो ख़तरो आहे। असां उनजी सख़्त लफ़्ज़नि में मुज़मत बि कयूं था। तइलीमी इदारा बंदि आहिनि। सॼी सिंध जे हर ॻोठ हर शहर में मंशियात जा अॾा खुलियल आहिनि, जंहिंमें उतां जा सियासी भोतार ऐं जेके इंतिज़ामिया आहे उहे मुलविस आहिनि। उहे पंहिंजा पैसा वठंदा, पंहिंजे बंगलनि जा ख़र्चा हलाईंदा, थाणनि जा ख़र्चा हलाईंदा ऐं मंशियात जी छोट ॾेई छॾींदा। असांजो मुतालबो आहे त जल्द खां जल्द मंशियात जा अॾा बंदि करे ईंदड़ नसुलनि खे महफ़ूज़ कयो वञे। जीअं अॼु GSN क़ौमी महाज जे तरफ़ां खिपरे तालुके में समाजी बुरायूं तव्हां ॾिसी रहंदो, शहर तोड़े ॿाराड़ी में सरेआम चर्स जा अॾा समाजी बुरायूं को बि हिते कुझु न। असां SP सां गॾु खां मुतालबो था कयूं त असांखे खिपरे में कोई ईमानदार SHO ॾियो जेको खिपरे में समाजी बुरायूं बंदि करे, न त असांखे मजबूरन SP ऑफिस जे अॻियां धरणो हणणो पवंदो, पूरे ज़िले में एहतिजाज जो कॉल ॾियणो पवंदो। तव्हांखे ख़बर आहे समाजी बुराई जेका हली रही आहे ऐं हिते जी जेका इंतिज़ामिया जेका उहो चए थी असांखे ख़बर ई न आहे त हीउ केरु मंशात हलाए थो। हिननि खे हाणे मुतालबो इहो आहे त हिते सियासी माण्हू जेके आहिनि उन्हनि जा हथनि जेके मंशात शहर में हले थी, हिननि जूं ओताकूं आहिनि मंशात जे पैसनि सां हलनि थियूं। हाणे असांजी रिक्वेस्ट आहे हिकिड़ो ई बाशोर आवाम खां उहो असांखे हिन ॻाल्हि जो जवाबु वठी ॾियनि त हिन जी सरपरस्ती केरु करे रहियो, हिते जा MP MNA करे रहिया आहिनि या हितां जा कामोरा या हितां जा ऑफिसर जेके उनजी सरपरस्ती करे रहिया आहिनि। इहो खिपरो ई बाशोर अवाम सिविल सोसाइटी जा माण्हू हिन शइ जो जवाबु ॾियनि त हिन जी सरपरस्ती केरु करे रहियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।